सख्त गर्मी बावजूद बबर लोहे बाईपास ते एहतजाजी धरणो जारी है, जंहिंजे करे ट्रैफिक मुकम्मल तौर ते ब्लॉक है। बबर लोहे धरणे जो हिकु आवाज़ कारपोरेट फार्मिंग नामंजूर। वकील अॻवान चयो त असांजे सीनियरनि सां हुकूमती टीम राब्तो कयो आहे। पॉजिटिव जवाब जो इंतज़ार आहे। कारपोरेट फार्मिंग ख़त्म करण बिना धरणो ख़त्म न थींदो। सैयद जाफर शाह एडवोकेट वाज़े करे छॾियो आहे। धरणे में बलूचिस्तान, वस्ती पंजाब, सराइकी, केपीके जा माण्हू बि आया आहिनि। इन सभिनी प्रोजेक्ट खे रद्द कंदे मनसूबनि खे पाकिस्तान दुश्मन प्रोजेक्ट करार ॾिनो आहे। मुबारकबाद जो मुस्तहिक सिंध जो अवाम, सिंध जो बच्चो बच्चो आहे। सूबनि जा वसीला सूबे जी अवाम जी मिल्कियत आहिनि। क़ौम असां सां निभायो आहे। सैयद जाफर शाह एडवोकेट वधीक चयो त असां अवाम खे कंहिं बि परेशानी में विझणु नथा चाहियूं, पर असांखे शक आहे त थी सघे थो त असां सां ग़लत बयानी कई वञे। इन करे मुकम्मल दिल जी तसली खां पोइ धरणो ख़त्म कंदासीं। असां हिकु भेरो ॿी ॿुधाईंदा आहियूं त सख़्त गर्मीअ में बबर लोहे बाईपास ते वकीलनि जो एहतजाजी धरणो जारी आहे, जंहिं सबबु ट्रैफिक मुकम्मल तौर ते मुअत्तल आहे। असांजे सीनियर सां राब्तो कयो अथऊं त असांजी टीम अचे थी। असांखे उन्हनि जो इंतज़ारु आहे। अगरि तव्हां पॉज़िटिव असांखे को जवाबु ॾियो था त ठीकु आहे, न त हीअ तहरीक हलंदी रहंदी। ऐं हिन तहरीक जी हक़ीक़ी मुस्तहिक ऐं मुबारकबाद जी मुस्तहिक सिंध जी पूरी अवाम आहे। सिंध जो बच्चो बच्चो आहे। हर बल्कि असांजे हिन धरणे में बलूचिस्तान जो मज़लूम अवाम भी शामिल थियो, केपीके जा माण्हू भी आया है, सच पुछो सराइकी बेल्ट जा माण्हू भी आया, वस्ती पंजाब जा माण्हू भी आया। यानी पाकिस्तान जे अवाम, पंजाब जो आम माण्हू हुजे, चुलिस्तान सराइकी बेल्ट जो आम माण्हू हुजे, सिंध जो आम माण्हू हुजे, केपीके जो आम माण्हू हुजे या बलूचिस्तान जो आम माण्हू हुजे, उन्हनि सभिनी इन प्रोजेक्ट के रिजेक्ट करे छॾियो आहे। उन्हनि सभिनी चयो आहे त इहो प्रोजेक्ट पाकिस्तान जो दुश्मन प्रोजेक्ट आहे। असांजे धरती ख़ातिर जहिड़ो धरती ख़ातिर जहिड़ो ज़मीन खपाईंदे ज़मीन खपाईंदे ज़मीन खपाईंदे ज़मीन खपाईंदे ज़मीन खपाईंदे। असां सिर्फ़ इहो ई चाहियूं था त पाकिस्तान जे अंदरि जेतिरियूं इकाइयूं आहिनि, पंजाब जे अवाम जा वसाइल जेके उहे तव्हांजा आहिनि, असांखे न घुरिजनि। सिंध जा जेके वसाइल आहिनि उहे असांखे रखण जो, उहे असांजा आहिनि। बलूचिस्तान जा जेके असेट्स ऐं वसाइल आहिनि उहे बलूचनि जा आहिनि। केपीके अवाम जेको ख़ैबर पख्तूनख्वा जो आहे, उन्हनि जा जेके वसाइल आहिनि उहे उन्हनि जा आहिनि। गिलगित बल्तिस्तान जे माण्हुनि जा जेके वसाइल आहिनि उहे उन्हनि जा आहिनि। सभिनी जी ज़मीनुनि में जेके ख़ज़ाना आहिनि उन ते पहिरियों हक़ु उतां जे रहण वारनि माण्हुनि जो आहे। सो हीअ तव्हांजी फतह थी आहे। असां सां हिन क़ौम निभायो आहे ऐं असांखे हिन